अल्हम्दुलिल्लाह मदीना शरीफ में हरम शरीफ में वेठा हूँ। महबूब मदीना साईं जी बारगाह में वेठा हूँ। हिन फ़क़ीर खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। ॾाढी शेव कंदो, ग़लति सुबत में हो पर रंग लॻी वियो अथसि। महबूब जी सुन्नत बि चहिरे ते अची वई अथसि। ऐं साईं इब्राहिम शाह बादशाह सां गॾिजी उमिरे में आयो आहे। साईं इब्राहिम शाह बादशाह साईं जा बाबा साईं अनवर शाह बादशाह साईं घणनि सालनि खां मालकनि जे हुज़ूर में आहे। साईं अनवर शाह सॼी उमिरि जान थियो साईं फ़क़ीर थियो ज़िक्र वरितो सॼी साईं 1960 हा 60 थींदी 60 में 60 साल साईं जो फ़क़ीर हुयो। हा न साईं हा उमिरि माना जवान थियो त उमिरि त साईं जी 90 साल हुई न 80 साल 80 साल हा सुभान अल्लाह। हे साईं दिलबर कीअं भला फ़क़ीर थियो? हे जागीरानी अखि में सूर हो, अखि में दिलबर जागीरानी जी हाणे साईं ॿुधाइनि था हाल वाल। बिस्मिल्लाह जी साईं। अखि में सूर हुयुसि, सूर न पियो छॾेसि। पोइ वरी मूंखे चई त हल त साईं बादशाह ॾे हलूं। पोइ आयासीं लाड़काने अमान लाइ डॉक्टर हूंदो अखियुनि जो, उन ॾे वियो। उन हिनखे चिठी लिखी ॾिनई, बोड़ो वरितई, उहो खीसे में पियो खणी आयासीं दरगाह ते। साईं बादशाह खे चई साईं 40 रुपया मूंखे डॉक्टर वरिता आहिनि। साईं खे चई त मूंखे 40 रुपया 40 डॉक्टर वरिता आहिनि, मूंखे सूर नथो छॾे। अच्छा पोइ साईं खे 40 रुपया तोखे मिलंदा, 40 मोटी मिलंदा। तोखे मोटी मिलंदा। पोइ साईं तावीज़ ॾिनोसि, चयो वञ अखियुनि में हाणे पा तावीज़ धोई अखियुनि खे हंधि सूर छॾियसि। दवा उते ई रहिजी वई। पोइ फ़क़ीर थियो। पोइ साईं जो ज़िक्र वरितई। पोइ सॼी ज़िंदगी साईं सां कमु थियुसि त पोइ कमु थी वियुसि। फ़क़ीर उन महिल घणी उमिरि हुई? साईं मां सम्झ त मुंहिंजी उमिरि 15 साल हुई हिते। 15-16 साल हुयुसि। उन खां पोइ ॿी का मुर्शिदनि करीमनि साईं बादशाहनि वॾनि जी का प्यारी गुफ़्तगू ॿुधा मदीने में दिलि ठरे? साईं अर्ज़ु इहो आहे त मां कहिड़ी सलाह शरीफ़ पढ़ंदो हुउसि। पोइ जेको साईं बादशाहनि जो जेको जिते जलसो थींदो आहे उते स्टेज ते ॾिसां त हिकिड़ो खीमो लॻल आहे। खीमे में मथो नूर उन खीमे जे मथां किरे थो। जिते मिलाद शरीफ़ जो जलसो थींदो आहे 100 साल खां। जी साईं। हा उन पोइ उन में इहो नूर जो चवनि पाण मां साईं चए मदीने जो साईं आया। पोइ हुते वियासीं। पोइ हिकु फ़क़ीर खे छॾींदा पिया वञनि। हीअं मूंखे जो छॾियो ॾिसां साईं बादशाह वेठा, साईं वॾा बादशाह पाण वेठा जी जी। साईं जी मां कदम बोसी कई, मां थोरो पुठिते थी वियुसि। साईं मूंखे मदीने वारे साईं जी मोहबत ॾे। पाण फरमायूं हेड़ी आहे। मूंखे हिन कन खां वठी हिनखे चई, मूंखे चई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह, इहा पढ़ंदो कर सलाह शरीफ़। तुंहिंजो हर शइ इहो आहे, तुंहिंजी हर शइ इहा आहे। हा साईं। पोइ मां इहो पढ़ंदो ईंदो हुउमि सलाह शरीफ़। पोइ उन खां पोइ हाफ़िज़ शबीर मां उन चयो त चई, मां चयुमि साईं मूंखे करोड़ सलाह शरीफ़ जो पढ़णो आहे। कहिड़ी सलाह शरीफ़? चई कुदसी सलाह शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद वाली वसल्लम, इहा सलाह शरीफ़। हुन इहो इहा ॾसी आहे। पोइ मां 55 लख इहो पढ़ियुमि। मालकनि करीमनि सां कई साल वॾनि बादशाहनि सां सोबत रहे अचण वञण साईं सां गॾिजींदो की भला तव्हां का मालकनि करीमनि जी साईं अनवर शाह बादशाह जी साईं बादशाहनि खां का करामत? साईं बसि मूंखे नवाज़ो। मां तालिब मदरसे में पढ़ंदो हुउसि। साईं बादशाह जो ग़ुलाम हुउसि तालिब हूंदे ई। पोइ वॾो थियुसि, सॼी ज़िंदगी साईं जो हुयुसि, सॼी ग़ुलामी ॾिनी आहे। हा कॾहिं बि मां पाण खे सैयद न सम्झो त मां सैयद आहियां। माण्हू मूंखे केतिरनि मेणा ॾिना ॿियनि जे पीरनि जा मुरीद, तूं सैयद आहे, तूं उमती ॾे थो वञे। पोइ मां हुन सां जहिड़ा कया। अच्छा। हा हुन सां कुर्ब न पर हुन सां मां विड़ुसि जहिड़ा कया। उन्हनि मूंखे फिरायतूं कयूं, ॿधरायूं, सभु कुझु कयो। इन ॻाल्हि तूं अल्लाह मां हुन सां विड़ुसि न माना फिरायत। मूंखे ताना छो था ॾियो त साईं मशहूर वारे साईं जो सैयद थी करे मुरीद छो थियो आहे? ऐं बुल्ले शाह जो आराइन जो मुरीद हो। हा चयो अथई त वञी जहन्नम में पवे जेको मूंखे सैयद सॾे। अल्लाह। उहो सलमान फारसी जो मदीने वारे साईं फरमायो त फारिस खां आयो आहे
पर सलमान मिन्ना अलल बैत मुंहिंजे घर में मुंहिंजो बच्चो आहे हाँ, बच्चो आहे अल्लाह अकबर उम्मती जेकॾहिं कमाए थो त जेको वहे सो लहे हा, पोइ मां शहर में ईंदो वेंदो पोइ मूंखे चवंदा माण्हू ओ मशहूर साहिबु मां चयो जी जी मां मशहूर सॾाईंदुसि मां सैयद न सॾाईंदुसि सुभान अल्लाह हा अच्छा मूंखे मशहूर साहिबु सॾींदा उन में राहत ईंदी आहे तव्हां राहत ईंदी ख़ुशी थींदी हे सैयद जूं ॻाल्हियूं हा आशिक़े रसूल सचे सैयद जूं ॻाल्हियूं सुभान अल्लाह साईं बादशाहनि खां जेको मज़ो आयो ॿिए हंधि न आयो साईं किथे मज़ो आहे ई कोन साईं साईं जो सवाल अल्लाह अकबर हा अल्लाह अकबर कई कराम तूं ॾिठव कई कराऊं जा मूंखे चवंदो जेका शइ तोखे खपे त उहा मूंखां घुरंदो कर ॿिए खे न चइजांइ साईं बादशाह साईं फरमायो बादशाह फरमायो ख़्वाब में मूंखे चई ऐं उहो ई थियो उहे ई थियो मां साईं खां ई घुरियो हर शइ वही में बि कई कराम तूं ॾिठव हा कई साईं बीमारी छुटण औलाद दीदार साईं जा ख़्वाबनि में मदीने साईं जा दीदार साईं बादशाह कराया मदीने साईं जो दीदार कराई हा कराई रूबरू रूबरू सुभान औलाद न थींदी हा मूंखे औलाद न थींदी पोइ मां हिकिड़ो पुटु थियो पुट जो थियो 15 ॾींहं जीअं रहो 15 ॾींहंनि खां पोइ वफ़ात करे पोइ मां साईं बादशाह ॾे आयुमि साईं खे अर्ज़ु कयो मुंहिंजो साईं मुंहिंजो पुटु थियो 15 ॾींहंनि खां पोइ वफ़ात करे मूंखे हीअं हथ ते हथु ॾिनो पोइ तावीज़ पंहिंजो ॾिनो हे वञी पंहिंजे घर में पीआरे तावीज़ न ॾियनि हा त ज़बान ई हुनजी काफ़ी हा। पर लिकाईंदा हा तावीज़ में हा साईं पोइ मुंहिंजो माना उन महिल ई पुटु थी वियो तव्हां चयो त पुटु मुंहिंजो मरी वियो आहे तव्हां चयो हा साईं तव्हांखे ज़बान ते हथु ॾिनऊं हा वात बंदि कर हा पोइ तावीज़ ॾिनऊं की वञ तो पुटु थींदो बसि वञ तोखे पुटु थींदो हा पुटु पोइ थियो मूंखे साईं पोइ उहो मिड़ई जेको- तावीज़ में ॻाल्हि लिकाए छॾियऊं अल्लाह ज़बान साईं जी सैफुल्ला ई हा साईं उते ई पूरी थी वई हा साईं पुटु थियो पोइ साईं जी महिरबानी सां हाणे मूंखे 4 पुट आहिनि अल्लाह से नेक कंदो असां हिकिड़ो पुटु जेको आहे मुंहिंजो थोरो माना उनजी हिदायत जी महिरबानी अल्लाह थी। से मूंखे हिदायत ॾींदो इंशाल्लाह जंहिंजे दुआउनि सां मिलियल आहिनि हिदायत बि ॾी हा सुभान अल्लाह साईं इब्राहिम शाह बादशाह जो भाई इहे ॿियो साईं जागीराणनि जे ॻोठ में का करामत ॿी का साईं जी ॿुधायो आशिक़ ॿुधनि था ॾिसनि था दिलियूं ठरनि थियूं मदीने शरीफ़ मां मदीने वारे जे महबूबनि जूं ॻाल्हियूं अल्लाह के पुट जो औलाद कोन आई चयोसि त शादी कर ॿी शादी कर त पुटु ॼमंदी कई ॿी शादी वरी बि धीअर ॼावसि चए ॿी शादी कर कई 3 शादी वरी बि धीअर ॼावसि पोइ ॿाॾे आयो चए त मूंखे कुल धीअर जो ॼमंदो पुट जो औलाद कोन्हे पोइ मां वठी आयोमांसि दरगाह ते पोइ साईं मियां साईं वेठो हुन साईं हल पुछो त कीअं आयो आहे मां साईं बादशाहनि जो प्यारो पुटु पुटु साईं मियां साईं हा मां पोइ अर्ज़ु कयोमांसि हीअ ॻाल्हि आहे हिनखे पुटु ॾियो साईं बादशाहनि खां वठी ॾियो त साईं खां वठी थो ॾियांसि पोइ तावीज़ ॾिनसि घर वारे खे प्यारु पोइ हाणे पुट एतिरा त धीअरुनि खां टपी वियसि सुभान कहिड़े ॻोठ में सही कहिड़े ॻोठ में ॻोठ असांजे में सचे बस जागीराणी में लाड़काणे जे भरिसां सचे बस जागीराणी हा, में जागीराणी। उनजो नालो छा आहे जेके वठी वियो दुआ कराए आयो मोर खान नालो मोर ख़ान सुभान अल्लाह इंशाल्लाह जमायत सगोरी तव्हां असां सां जुड़ियल रहो गॾियल रहो मदीने शरीफ़ में वेठा आहियूं इंशाल्लाह मदीने शरीफ़ जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं मदीने शरीफ़ वारे साईं जे सदके जेके नवाज़ियल आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं मदीने वारे जा जेके महबूब आहिनि मदीने वारे जे क़रीब आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं मदीने शरीफ़ में ज़िक्र थींदा दरूद थींदा तिलावतूं थींदियूं सजदा थींदा ऐं आशिक़नि जूं ॻाल्हियूं थींदियूं आशिक़नि जी ज़बान जी अलाह जेका इज़त कई आहे उन जी इज़त जा चर्चा थींदा अलाह रब्बुल इज़त तव्हां ऐं असांखे सचो पको पंहिंजो मानो ऐं पंहिंजे महबूब जो आशिक़ ऐं औलिया किराम जो ग़ुलाम बणाए आमीन आमीन आमीन